हाणे मां खे ॿुधाईंदासीं त सिंध में कोरोना वगे वधीक 41 मरीज़ जेको आहे हयातियूं विञाए वेठा आहिनि। फोतगिन जो अंग वधी करे हिन वक़्त ताईं 1099 ताईं पहुची वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद बिरादरी शाह पंहिंजो बयान जारी कयो आहे, जंहिंमें हुन कोरोना मरीज़नि जे हवाले सां अंग खर ॿुधाईंदे चयो आहे त सिंध में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2275 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। साम्हूं अचण खां पोइ मरीज़नि जो अंग जेको आहे 69,628 थी वियो आहे। 718 मरीज़नि जी हालत ॻणती जो आहे, जिन मां 117 मरीज़ वेंटिलेटर्स ते मौजूद आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर पंहिंजे बयान में इहो चयो आहे। फयाज़ कुरैशी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। फयाज़, ॿुधाइजो, अॼु सीएम सिंध पंहिंजे बयान में 1099 जेको आहे फौतगिन जी तस्दीक कई आहे ऐं 41 मरीज़ 44 कलाकनि जे अंदरि कोरोना में फौत थिया आहिनि। सिंध में जो कोरोना वारी जेका सूरत हाल है, इन हवाले से सिंध के वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां अंग अखर जारी किया विया। गुज़िरियल 24 कलाकनि में सिंध में 13,890 टेस्ट किया विया। इहो सिंध में टेस्टिंग जो सब खां वॾो अंग है, बल्कि पाकिस्तान में सब खां वॾो अंग है जो टेस्टिंग कैपेसिटी सिंध जी जेका ठाही वई आहे। इन हवाले सां जेके अंग अखर जेके ॿुधाया विया आहिनि वज़ीर अला सिंध पारां, हुन में 24 कलाकनि दौरान 2275 जेके नवां कोरोना वायरस जा मस्बत केस साम्हूं आया आहिनि ऐं हिन वक़्तु मजमूई तरह सां सिंध में लॻभॻि 4.25 लख माण्हुनि जी कोरोना टेस्ट कई वई है, जंहिंमें 69,628 केस मजमूई तरह सां ज़ाहिर थिया आहिनि ऐं 24 कलाकनि दौरान जेको फोतिन जो अंग आहे कोरोना सबबि उहो 41 मरीज़ फोत थी चुका आहिनि। हिन सॼी सिंध में जेके मजमूई तरह सां कोरोना में माण्हुनि जी फोती थी आहे उहे 1099 केस आहिनि जेके माण्हू फोत थिया आहिनि कोरोना में ऐं 3,22,261 माण्हू जेके आहिनि उहे हिन वक़्तु बि इलाज हेठि आहिनि। 3,705 मरीज़ घरनि ऐं 48,000 जेके आहिनि आइसोलेशन सेंटर में ज़ेर इलाज आहिनि। कोरोना जे 1508 मरीज़नि खे जेके मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में इलाज कयो पियो थो वञे ऐं 718 मरीज़ अहिड़ा आहिनि जिन जी हिन वक़्तु बि सूरत हाल ॻणती जोगी आहे ऐं 107 मरीज़नि खे वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो आहे। इहो वॾो अंग आहे जंहिंमें 117 जे लॻभॻि जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो आहे। वेंटिलेटर जी जेका सिंध में गुंजाइश आहे उहा तमामु घणी आहे, घटि आहे, जंहिं सबबि ईंदड़ ॾींहंनि में वधीक मुश्किलात इम्कान आहिनि। अॼु जेके सिहतयाब थींदड़ मरीज़नि जी तइदाद आहे उहा 36,278 आहे। अहिड़ी रेट मुख़्तलिफ़ ज़िलनि जा अंग अखर बि जारी कया आहिनि। वॾे वज़ीर पारां जेको स्मार्ट लॉकडाउन शुरू कयो वियो आहे उन हवाले सां आवाम खे अपील कई आहे त आवाम न सिर्फ़ु लॉकडाउन जो एहतराम करे बल्कि जेके सिक्योरिटी फोर्सिस ऐं इदारा जेके कमु करे रहिया आहिनि उन्हनि सां सहकार कयो वञे त जीअं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण में आसानी थिए। कोरोना जी रोकथाम जे हवाले सां क़दम खयां विया आहिनि, उन्हनि में लाभ हासिल थी सघे। वॾे वज़ीर SOP ते अमल कयो वञे ऐं गैर ज़रूरी तौर ते घरनि खां ॿाहिरि न निकितो वञे। जेकॾहिं मजबूरी में घरनि खां ॿाहिरि निकितो वञे थो त मास्क जो इस्तेमालु कयो वञे। फयाज़ कुरैशी, वरी महिरबानी, अवां डिटेल्स ॿुधाया। नाज़रीन, इन सां गॾु बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। हर वक़्तु बाख़बर रहण जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट dharti.tv.tv। ॾिसंदा रहो धरती।